लाड़काणे मां ख़बरदार लाड़काणे में PTCL जे रिटायर पेंशनर ऐं मुलाज़िम मुतालबनि जी मनताला एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि अयाज़ हुसैन जाफ़री, लियाक़त अली, अहमद अली, अब्दुल वहाब अब्बासी ऐं ॿियनि चयो त सुप्रीम कोर्ट जे 12 जून 2015 वारे फ़ैसिले ते अमल न थी सघियो आहे। नई पेंशन खे मुकमल अदा कयो वियो आहे, जॾहिं त हुकूमत पाकिस्तान असांजी ज़ामिन आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे वफ़ाक़ी हुकूमत खे अमल दरामद करणु घुरिजे। हिननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट ऐं सेनेट ऑफ पाकिस्तान जी क़ाइमु कमेटी जे फ़ैसिलनि खे क़बूल करण लाइ तयारु न आहे, जंहिं करे लखे पेंशनरनि में सख़्त परेशानी वारी लहर छायल आहे। हिननि वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुवासालत खाते जे वफ़ाक़ी वज़ीर समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई त सालाना वधीक पेंशन जी रक़म ॾिनी वञे। बेवहाउनि पेंशनरनि खे 2010 खां कानून मूजिबि पंहिंजो हक़ ॾेई पेंशनरनि खे 75% वाध जी रक़म ॾिनी वञे। 72 सालनि खां वधीक उमिरि जे पेंशनरनि जे पेंशन में इज़ाफ़ो कयो वञे। PTCL सेल परचेज एग्रीमेंट 2006 ते अमल करे ॿिया जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में इस्लामाबाद में एहतजाज कयो वेंदो।